जी नाज़रीन, असां गोला गबोल ॻोठ पहुता आहियूं जेका कल हिते गोला गबोल ॻोठ जे वॾे हिसे खे मिसमार कयो वियो आहे। सो उते गोला गबोल जा रहवासी धरणो आहियूं वेठा आहिनि। अचो त उन्हनि खां मौक़े वठूं, उन्हनि खां पुछूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। जी मां मौजूदु त ख़ैर न हुयुमि, पोइ जंहिंमहिल इतला अथई त पोइ असां बि पहुतासीं ऐं जेको कल्ह साईं वॾो हिकिड़ो ज़ुल्म कयो। असल में जेका असां सम्झूं था सिर्फ़ु रोज़ हिकिड़ो न माना हर ॿिए ॾींहुं टे ॾींहं ख़बर अचे थी त को न को सिंधी ॻोठ जे मथां हमिलो कयो थो वञे। अलाए पोइ कराची मां सिंधी नसल कुशी कई थी वञे या सिंधियुनि सां दुश्मनी कई थी वञे। असांजा जेके इदारा आहिनि, जेके असांजा हितां जा इंतिज़ामिया आहे, अलाए छो पोइ सोतेलो जीअं जेको आहे सो रवैयो रखिबो आहे। हिकिड़ा क़दीमी ॻोठ न को नोटिस, न का ॻाल्हि, न का अहिड़ी शइ, हिकदमि अची जेको आहे सो अटैक करणु, ॿारनि खे हथों घरों कढणु, उन्हनि खे तशदुद कयो अथनि। कुझु माण्हू असांजा ज़ख़्मी बि थिया आहिनि, कुझु अस्पताल में आहिनि, कुझु अची बि विया आहिनि। हाणे चवण जो मक़सदु आहे असां अपील था कयूं सिंध गवर्नमेंट खे, बिलावल भुट्टो साहिब खे, त असां ही माण्हू सभु हितां जा वोटर आहिनि, कहीं हितां जा हिननि जा वोट कास्ट बि थियल आहिनि। अगरि ही कब्ज़ा आहिनि त हिते वोट छा कास्ट थियल आहिनि। सर आप देख रहे हैं इधर गरीब आवाम जो 120 गज का जो ठेला चला रहा है, कोई जो है पंचर लगा रहा है, उन गरीबों ने 120 गज, कोई किसी ने 60 गज प्लाट लिए हैं। सिंध हुकूमत, सिंध किसका है? सिंध में रहने वाला कौन है? सिंध में हम लोग रहते हैं। नशे में मलक रियाज साहब गरीब आवाम के लिए जुल्म कर रहा है। जो नमाज पढ़ने के लिए लोग गए हुए हैं, उन लोगों को और ना मस्जिद देखा है, ना कुरान पाक देखा है, उन लोगों के लिए जुल्म किया जा रहा है। तमाम सिंध भाइरन के असांजी अपील कई थी वञे, इन वक्त गोला गबोल में जेकी हिन ॻोठ में केतिरो पुराणो ॻोठ आहे ऐं केतिरे क़दीमी ॻोठ आहे। छो असां सां एतिरो जुल्म कयो थो वञे? प्लीज़ इन ते जेको आहे सो तव्हां ॾिसो पाण मीडिया वारा त केतिरो जेको आहे सो ग़रीबनि सां ज़ुल्म कयो थो वञे। माने हिकिड़ो चांवर रेड़े हलाइण वारो बि उन ग़रीब जो केतिरो जेको आहे सो नुक़सानु कयो थो वञे। ऐं हिते जेको आहे सो नज़र अचे पियो, ऐं पंहिंजो जेको आहे सो पुलिस खे हर चीज़ खे नज़र अचे पियो। ऐं जेको मलक रियाज़ जेको आहे सो उहो ठाहियो वेठो आहे, उते काशे कंहिंखे नज़र न पियो अचे। तो तमामु चारों तरफ़ घेराव करे ॿाहिरि जेके माण्हू खे अंदरि अचणु न ॾिनो, अंदरि जे माण्हू जेको आहे उनखे ॿाहिरि वञणु न ॾिनो, घरनि खे मिसमार कयूं। वधीक तव्हां पाण जेको आहे मीडिया वारा ही तव्हांखे दीवारूं शाहिदी ॾींदा, ही घर ॾठल शाहिदी ॾींदा, ही माण्हू हिते वेठा आहिनि। असां पूरे सिंध में हिन जेको आहे पंहिंजो एहतिजाज खे वसी कंदासीं। बहरिया जी ही बदमाशी आहे ऐं सिंध गवर्नमेंट जी बदमाशी आहे जेको बदमाशी कनि था। बहरहाल असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहियूं, असां हिननि खे इहो बदमाशी करणु कोन ॾींदासीं। हीअ साज़िश आहे सिंधी माण्हुनि खे कराची मां ताइण जी। अॼु न काफ़ी अरसे खां इहो हले पियो थो, लेकिन असां पंहिंजे ॻोठनि जो, असां पंहिंजे माण्हुनि जो तहफ़ुज़ कयो आहे। असां तहफ़ुज़ कंदासीं, तहफ़ुज़ कंदा रहंदासीं। भले असां ते एफआईआरियूं थियनि, भले असां ते दहशतगर्दी जा जेके आहिनि एक्ट लॻाया वञनि, भले जेको आहे असांखे मारियो वञे। असांजा कई दोस्त आहिनि जेके तहरीक में शहीद थिया आहिनि। असां बि सम्झूं था हिकु ॾींहुं असीं शहीद थी वेंदासीं, मरणो आहे। माण्हू कंहिं बुखार जे वेभे मरी वञे, कंहिं जेको आहे TB ज़ुकाम कोरोना जे वेभे मरी वञे, उनखां असां बहितर सम्झूं था पंहिंजे माण्हुनि सां बीठे हिते असांखे गोली लॻे, असां हिन रोडनि ते, हिन रस्तनि ते शहीद थियूं। उन शहादत अचानक हमिलो थियो, असां घरनि में वेठा हुआसीं, अचानक लेडीज़ पुलिस, मर्द पुलिस, हिननि सां वॾो हमिलो गॾु हुजे। अची करे असांजा दरवाज़ा खटके, दीवारूं तोड़े करे अंदरि घुसी आया। घर पंहिंजा ख़ाली कयो, असीं ड्राइव त असां उन्हनि खे सुवाल कयो, बाबा छो त असांजा घर ठाहे, असां कहिड़ो गुनाह कयो आहे? असां मिनत करे वॾेरनि खां जे ॻोठ जा मौजूदु माण्हू आहिनि, हस्तियुनि गोला गबोल नाले सां ॻोठ आहे, असां मुतासिरीन सैलाब जा आहियूं। असां उन्हनि खे अर्ज़ु कयोसीं बाबा असांखे रहण लाइ मकान खपे। हिननि असांखे 1.5 प्लाट कंहिंजी वॾी फैमिली उन्हनि खे वॾा प्लाट ॾिना विया आहिनि, जिन्हनि जी नंढी फैमिली उन्हनि खे नंढा प्लाट ॾिना आहिनि। असां पंहिंजी महिनत मज़दूरी करे पंहिंजो घर बनायो आहे। अचानक हिननि अची करे हमिलो कयो, असां कलाम पाक हिननि जा ॾाढो पेश कयो। हिननि कलाम पाक खे थुॾा आया आहिनि, असांजी औरतुनि ते तशदुद कयो आहे, ज़ुल्म कयो आहे। ऐं बराए महिरबानी असां ज़ुल्म थियो आहे, असां इंसाफ़ कयो वञे। हिननि जे चवण जो मुताबिक़ हे सरकारी प्रॉपर्टी आहे। जेकॾहिं सरकारी प्रॉपर्टी आहे त बेराटन ठहियो पियो, इहो छा आहे? इहो छा प्राइवेट आहे? इहो सरकारी आहे। सभ खां पहिरियों उन खे ठाहियो, पियो अची ग़रीबनि जी झोपड़ा ठाहियो।
हिननि खे ॿियो कुझु कोन थो मिले। असां सिंधियुनि खे दरपदर करण था चाहिनि, असांजा घर बर्बाद करे असांखे रोडनि ते कढण ते असांखे मजबूर था कनि। असां मजबूर थी अगरि रोडनि ते निकितासीं त तमामु बेकार थी वेंदो ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ु आवाज़ उठाईंदासीं ऐं हुननि जो वॾो नुक़सानु थी पवंदो। जीअं मोहतरमा बेनज़ीर शहीद थी त केतिरो नुक़सानु थियो हुकूमत जो थियो, केरु थियो, अवामु थियो न। हिननि अवाम हिननि खे वोट हिननि खे मत ॾी इहो जेको आहे सो हुकूमत आहे असांजे मथां ज़ुल्म थो करे। बराए महिरबानी असांजो इंसाफ़ थियो वञे। अल्लाह रसूल करीम, मेरे भाइयों, मेरे दोस्तों, मेरे सिंधी भाइयों, बैरिया टाउन कल इधर जो हमला किया, बैरिया टाउन की जो बदमाशी है, बैरिया सारी हमारे रिन्यू बोर्ड के जितने लोग थे, रिन्यू बोर्ड के सिंध गवर्नमेंट के जितने लोग थे, वो सारे हमला इधर आके बच्चों के ऊपर तशद्दुद किया। इन लोगों ने एक प्लान बनाई, प्लान इसलिए बड़ा है, ये इन लोगों ने रोड पे गाड़ियां खड़ी करके और लोगों को कहा गया जो नमाज के लिए जाएगा तो फिर ये बच्चों के ऊपर हमला किया जाएगा। जब हम सारे नमाज पे चले गए, पीछे बच्चों पे हमला किया और बच्चों के ऊपर तशद्दुद किया, बच्चों के ऊपर जुल्म किया, गोलियां बरसाए गए, बच्चों के ऊपर छत गिर गए। अभी हमारे बच्चे जो अस्पतालों में पड़े हैं, कुछ इधर हम लेके हैं और हम डॉक्टर राशिद सुमरो जमीयत उलमा इस्लाम से भी अपील करते हैं कि भाई हमारे आके इधर मालकी करें। बैरिया टाउन वालों ने हमारे साथ जुल्म किया और रिन्यू बोर्ड के तपेदार मुख्तियारकार सारे मुलविस थे। हालांकि सब पुराने से पुराने गोट इधर गोला गबोल गोट किए। हम सारे इकट्ठे हैं इधर, सारे सिंधी भाई इंशाअल्लाह ताला हम इकट्ठे हैं, आज भी इकट्ठे हैं। हम पूरे सिंध को उठाएंगे, हम सिंध को पूरे इधर बैरिया टाउन के जो है ना मिसमार कर देंगे, हम गेटें भी बंद कर देंगे, हम इनकी दीवारें भी तोड़ देंगे, हम इधर छोड़ेंगे नहीं। हम जितने इसने जुल्म किया हमारे ऊपर, हमें ये जुल्म का नतीजा, हमें जुल्म की इंसाफ दिया जाए। गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट हमारे को इंसाफ दिया जाए भाई, मेहरबानी। सारे सिंधी भाई पूरी सिंध को अपील करते हैं कि भाई आए हमारे इधर देखें, विजिट करें, हमारे ऊपर जो जुल्म हुआ है ये देखें, हमारे जो गोट गिर गए हैं। इंशाअल्लाह ताला पूरी सिंध हम चाहते हैं तुम्हारे। असां जहिड़ा मज़दूर मिस्त्री सभु माना उहे अची हिते कमकार करण पंहिंजो मूड़ी पंहिंजो खपाए लख जो 50,000 जो प्लाट वठी पंहिंजूं झुगियूं ठाहियूं। कल्ह खां वठी गवर्नमेंट एतिरो ज़ुल्म कयो आहे हिते जो न कंहिं ॿार खे छॾियईं, न कंहिं बचे खे छॾियईं। ठीकु मलक रियाज़ जो बैरिया टाउन आहे, हुते कब्ज़ो न आहे, सिर्फ़ु गोला गबोल कब्ज़ो आहे। जेको नंढो ॿार अची महिल पंहिंजी महिनत करे पंहिंजो उजो ठाहे थो, घर ठाहे थो, छा ठाहे थो, हुन लाइ ज़ुल्म आहे त हुन जो क़दम छो खयों आहे? अगरि जे पुलिस वारो को वठे थो त हुनखे को नथो चवे थो हीउ छा कयो आहे। अगरि ग़रीब को वठे थो त हुन लाइ ज़ुल्म आहे, त हुन लाइ कब्ज़ो आहे। ठीकु, इन खां महिरबानी गवर्नमेंट खे असांजी इहा शिकायत हूंदी त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेको असांजो नुक़सानु थियो आहे, जंहिं ग़रीब जो थियो आहे, न कंहिं नंढा यतीम ॿार लाइ मासूम लाइ घर में को न आहे, पोयां अची वारदात थी आहे जो ज़ुल्म कयो आहे हिननि ॿारनि जा चीकार, के ॿार वीचारा ज़ख़्मी आहिनि, के घर छॾे केॾा निकिरे अञा ताईं हथ नथा अचनि। हिन ॻोठ मां नंढड़ा ॿार भॻा आहिनि, एॾो ज़ुल्म गवर्नमेंट कयो आहे, गोला उछलाया अथनि, गोलियूं वसायूं अथनि, ॿारनि खे माना बिल्कुलु ॿारनि मां वठी गेले ॿार कढियो आहे हिननि, हेतिरो ज़ुल्म थियो आहे। हीअ इमरान साहिबु आहे, शेख रशीद आहे, हीअ असांजो टीवी ते तव्हां जां ॾिसो जेको असां सां हिननि कमु कयो आहे। असां ग़रीब माण्हू छा मरी वञूं, या कोरोना में अची पंहिंजे घर तबाह कयूं, ॿाहिरि निकिरूं त पुलिस ॿधे त किरोना आहे, तव्हां वटि मास न आहे, घर में अटो कोन्हे त असां मास वठूं, छा कयूं? जेको असां त महिनत कई आहे, मस्जिद क़ुरान शरीफ़ आहिनि, मस्जिदूं शहीद कयूं आहिनि, हीअ किथां जी मुस्लमानी आहे? हीअ फ़लस्तीन खां इंडिया खां वधीक हिननि कमु कार चाढ़े छॾियो आहे असांजी गवर्नमेंट पाकिस्तान। जी असां गोला गबोल पहुतासीं ऐं हितां जेके माण्हू धरणो हयूं वेठा हुआ, असां उन्हनि खां पुछियोसीं। उन्हनि जो इहो मौक़ो हो त कल्ह पुलिस गॾा पुलिस AC मलीर मुख्तियारकार तपेदार रेवेन्यू अमलदारनि सां गॾिजी इनक्रोचमेंट जे नाले ते जेको आहे त घरनि खे मिसमार कयो वियो आहे, फैमिली खे जेको आहे त ॿाहिरि कढी लठियूं हयूं वयूं आहिनि, फायरिंग कई वई आहे, माण्हू ज़ख़्मी कया आहिनि ऐं उन्हनि खे पकिड़े जेको आहे त दहशतगर्दी एक्ट तौरु जेको आहे त पंहिंजो FIR दाख़िल करे उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। सो हिननि जो इहो मुतालबो हो त असांजा जेके मिसमार थियल घर आहिनि या गवर्नमेंट असांजा घर जेको आहे त ठाराए ॾिए ऐं असांजी आबादी खे बहाल करे, ऐं हुननि जो इहो बि मुतालबो हो त जेके असांजा अंदरि माण्हू जेके गिरफ़्तार करे नाहक जेको आहे उन्हनि ते कूड़ा केस ऐं FIR दाख़िल करे बंदि कयूं, सो उन्हनि खे आज़ादु कयो वञे। फारूक मंगवार, सोच TV, कराची।